अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। घटि ॻाल्हाइण जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। घटि ॻाल्हाइण वारो माण्हू समझदार हूंदो आहे। समझदार मतिलबु हुनखे इहा ख़बर हूंदी आहे त कहिड़े मौक़े ते कहिड़ी ॻाल्हि करणु घुरिजे ऐं केतिरो ॻाल्हाइणु घुरिजे। हू इहो बि ॼाणंदो आहे या इहो बि सम्झंदो आहे त जॾहिं बि हुनखे मौक़ो मिलियो त हू पंहिंजी ॻाल्हि अहिड़ी वज़नाइते नमूने रखंदो आहे, दलीलनि सां, सबूत सां ऐं अहिड़ी गवाहीअ सां हू पेश कंदो आहे जो उहा ॻाल्हि कुल्हियुनि ते असरु छॾींदी आहे। तव्हां असांजी ज़िंदगीअ में अहिड़ा खोड़ माण्हू हूंदा जेके घणा ॻाल्हाए हूंदा आहिनि ऐं जॾहिं उहे ॻाल्हाईंदा आहिनि त माण्हू इंतज़ार में हूंदा आहिनि त हाणे बसि करनि त असांखे वारो अचे या ॿियो को ॻाल्हाए। मज़ो त तॾहिं आहे जो जॾहिं तव्हां ॻाल्हायो ऐं चुप करे वञो ऐं ॿिया माण्हू इन इंतज़ार में हुजनि त अञा कुझु ॻाल्हाए या अञा कुझु असांखे ॿुधाए या सम्झाए। उहा ई हक़ीक़त शख़्सी तौर ते तमामु सुठी हूंदी आहे। जेके घटि ॻाल्हाईंदड़ माण्हू हूंदा आहिनि उहे पंहिंजे अंदरि एतिरा ई खज़ाना संभाले रखंदा आहिनि, एतिरियूं सोचूं उन्हनि में हूंदियूं आहिनि, उन्हनि में एतिरो शऊर हूंदो आहे या उन्हनि में एतिरी सम्झ हूंदी आहे त हू पंहिंजे हिसाब सां जेका ॻाल्हि सम्झंदा आहिनि उन खे ई वाज़े कंदा आहिनि, न त हू पाण ई ख़ामोश रही करे पंहिंजो मान मर्तबो ऐं रुतबो वधाईंदा रहंदा आहिनि। घटि ॻाल्हाइण वारा माण्हू अकुलमंद हूंदा आहिनि। अकुलमंद इन बुनियाद ते त उन्हनि खे उहा कुवत हूंदी आहे, उन्हनि में उहा सघ हूंदी आहे त हू फ़ैसिलो करे सघनि ऐं उन ई टाइम ते उन ई पल में उन्हनि खे जेको कुझु करिणो हूंदो आहे उहो वाज़े कंदा आहिनि ऐं उहे ॿुधाईंदा आहिनि। जेके घटि ॻाल्हाईंदड़ माण्हू हूंदा आहिनि उहे भरोसे जे लाइक़ बि हूंदा आहिनि। यानी तव्हां उन्हनि ते अखियूं ॿूटे भरोसो करे सघो था, पर मुकमल तौर ते न। जेके घटि ॻाल्हाईंदड़ हूंदा आहिनि पर उन्हनि मां कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांजी सुठे नमूने सां रहनुमाई करे सघनि था। तव्हांजी लीडरशिप में हू बाक़ाइदगीअ सां इन्वॉल्व थी वेंदा ऐं तव्हांखे सही रस्ते ते हलाईंदा आहिनि। जेके घटि ॻाल्हाईंदड़ माण्हू हूंदा आहिनि उहे बहितरीनु दोस्त बि हूंदा आहिनि, छो जो हर माण्हूअ खे उहो माण्हू वणंदो आहे जेको वधीक लिसनर हुजे, वधीक ॿुधंदड़ हुजे। ऐं घटि ॻाल्हाईंदड़ माण्हू बहितरीनु लिसनर जो हूंदा आहिनि त माण्हू उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि। उहे जॾहिं बि जंहिं जाइ ते वेंदा आहिनि त उन्हनि जे चौधारी हिकिड़ो हल्को ठही वेंदो आहे ऐं माण्हू उहे कचहरी कंदा रहंदा आहिनि ऐं जॾहिं हिननि खे वारो मिलंदो आहे त हीअ बि पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदा रहंदा आहिनि, हीअ बि पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा रहंदा आहिनि ऐं हिननि खे कंहिं बि क़िस्म जी हटक, कंहिं बि क़िस्म जी परेशानी या कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न आहे थींदो। उहो बि जेका लर्ज़श थींदी आहे या लड़खड़ाहट थींदी आहे उहा घणेई ॻाल्हाइण जे सबबु थींदी आहे। माण्हूअ जो क़दुरु या वैल्यू घणेई ॻाल्हाइण जे करे ई किरंदो आहे। जेके माण्हू पाण खे वधीक स्मार्ट, वधीक चालाक ऐं वधीक दुनियादारी वारा सम्झंदा आहिनि उहे ॾाढो ॻाल्हाईंदा आहिनि, छो जो हू सम्झंदा आहिनि त असांजे ॻाल्हाइण जे करे ॿियनि ते असां असरु छॾींदासीं, ॿियनि खे असां पंहिंजो कंदासीं, ॿियनि खे असां अहिड़ो क़ाइल कंदासीं जो हू असांजे पोयां लॻंदा, असांजा फॉलोअर थी वेंदा ऐं असांजी पोइलॻी कंदा। पर जेके घटि ॻाल्हाईंदड़ माण्हू हूंदा आहिनि उहे अमल जे ज़रिए पंहिंजो पाण खे साबित कंदा आहिनि। हू अमल कंदा वेंदा आहिनि ऐं उनजा फॉलोअर्स, उन्हनि जा पोइलॻ उन्हनि सां गॾु हलंदा आहिनि ऐं हुननि जो हल्को वधंदो रहंदो आहे। तंहिंजे करे पंहिंजी ज़िंदगीअ में घटि ॻाल्हाइणु सिखो त जीअं तव्हांजी ॻाल्हि खे अवलियत ॾिनी वञे, जीअं तव्हांजे लफ़्ज़नि ते एतबार कयो वञे या जीअं तव्हांखे सुठे नमूने सां ट्रीट कयो वञे। छो जो घटि ॻाल्हाइण जे करे माण्हू तव्हांखे अहमियत ॾींदा, तव्हांखे इज़त ॾींदा, तव्हांखे मान ॾींदा ऐं हर को तव्हांखे पंहिंजी महफ़िल में आणींदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।